सिंध हेडलाइन न्यूज़ जो समूरनि ॾिसंदड़नि खे सलाम। काल्ह 27 फेबरवरी ते पिले तरक़ियाती तंज़ीम तरफ़ां ॻोठ अलहरकियो सोलंगीअ में सालियानो वणकारी मुहिम ऐं सफ़ाई जो हफ़्तो मल्हायो वियो, जंहिंमें तंज़ीम जी सथ ऐं ॻोठ जे माण्हुनि भरपूर हिसो वरितो। सुबुह थींदे ई तंज़ीमी साथी सफ़ाई करण लाइ पंहिंजे घरनि मां निकिरी आया। घिटियुनि में मर्द साथियुनि घिटियूं साफ़ कयूं ऐं चुन हारियो, जॾहिं त औरतुनि पंहिंजे घरनि में घर जी ख़ुशूसी तौर ते सफ़ाई कई। पंहिंजे घिटियुनि ऐं घरनि खे साफ़ करण लाइ तंज़ीमी साथियुनि ऐं बाक़ी ॻोठाणनि में जोश ऐं जज़्बो ख़ूब नज़र आयो। सुबुह जे पहर में ॻोठ ऐं घिटियुनि जी सफ़ाई कई वई, पर शाम जे पहर में इन हवाले सां हिकु मुख़्तसिर तक़रीब कोठाई वई, जंहिंमें ॿाहिरि खां आयल महिमाननि जी पिणु शिरकत रही। तक़रीब में वणनि ऐं ॿूटनि, माहौल ऐं सफ़ाई जे मौज़ूअ ते पंहिंजे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो वियो। तक़रीब जी कार्रवाई जी शुरूआति हाफ़िज़ मोहम्मद इदरीस पारां तलावत कलाम पाक सां कई वई। कार्रवाई हलाईंदे रहमतुल्लाह सोलंगी समूरे माहौल खे पंहिंजनि लफ़्ज़नि में बयानु कयो ऐं पोइ वारे वारे सां ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। सफ़ाईअ जो हफ़्तो मल्हाइण में सुबुह जे पहर खां शाम जे पहर ताईं सिंध हेडलाइन न्यूज़ सां शरीकनि पंहिंजा वीचार कीअं वंडिया, अचो ॾिसूं दानियाल सोलंगी जी हीअ रिपोर्ट आहे। माहौल बचायो, सफ़ाई जो हफ़्तो मल्हाईंदा आहियूं फेबरवरी जे महीने में, ऐं गॾोगॾु वण पोखण जी मुहिम पिणु शुरू कंदा आहियूं। जंहिंखां पोइ असांजो इहो सिलसिलो काफ़ी सालनि खां हलंदड़ आहे ऐं हिन साल बि फेबरवरी जे हिन महीने में असां हफ़्ता सफ़ाई जो सिलसिलो शुरू कयो आहे ऐं इन खां पोइ असां वरी वण लॻाईंदासीं ऐं ॿूटा पोखींदासीं, छो त ॿूटा असांजी ज़िंदगी आहिनि ऐं असां उहा ज़िंदगी हासिलु करण जी कोशिशि कंदासीं। रहमान रहीम, अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। ॻोठ अलहरकियो सोलंगीअ में तक़रीबन 30 सालनि खां वठी पर तरक़ियाती तंज़ीम ॻोठ अलहरकियो सोलंगीअ में ऐं नौजवान पोड़ा पका सभु गॾिजी करे हफ़्तो सफ़ाई जो मल्हाईंदा आहिनि, जेको अॼु अल्हम्दुलिल्लाह हफ़्तो सफ़ाई जो मल्हायो वियो। सफ़ाई मुकमल ताईं पहुती आहे। इन सिलसिले में असां बिस्मिल्लाह रहमान रहीम पासनि खां रस्तनि ते छणकार कंदासीं, पासनि खां वणकार कंदासीं। लॻी वञनि चो तरफ़ बहारियूं, अचो त पंहिंजो ॻोठु सुधारियूं। जीअं त पिण तरक़ियाती तंज़ीम हर साल, जीअं हिन साल बि पंजनि मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिल में हफ़्तो सफ़ाई मल्हाए रही आहे। अॼु उन जो आख़िरी इख़्तिताम आहे जेको ॻोठ अलहरकियो सोलंगीअ में। अॼु असां सभई जेको आहे सो हिते बीठा आहियूं ऐं हफ़्तो सफ़ाई ऐं जेको आहे सो पंहिंजे ॻोठनि जूं गलियूं घिटियूं रोड रस्ता उन्हनि खे सफ़ा कयो आहे। ऐं असां चाहियूं था त हीअ असांजे रस्तनि ऐं गलियुनि जी सफ़ाई न आहे, पर हीअ असांजे ज़हननि खे बि। दोस्तो असां हींअर गॾु आहियूं प्रिया तरक़ियाती तंज़ीम जे अॻुवान रहमतुल्लाह सोलंगीअ सां। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं, हुनजो छा चवणु आहे। रस्तनि ते छिणकार कंदासूं, पासनि खां वणकार कंदासूं, लॻी वञनि चो तरफ़ ॿाहिरियूं, अचो त पंहिंजो ॻोठु सुधारियूं। गंद किचिरे में आहे बीमारी, आहे सफ़ाई हिकमत वारी, गंद किचिरे खे ॿुहारियूं, अचो त पंहिंजो ॻोठु सुधारियूं। इहो सबक़ु असां प्राइमरी में पढ़ियो हो ऐं उन ॾींहं खां जॾहिं सम्झ में आयो त असां उन ॾींहं वठी गुज़िरियल 25 सालनि खां प्रिय तरक़ियाती तंज़ीम प्लेटफॉर्म था ऐं मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिलनि में हफ़्ते सफ़ाई ऐं वणकारी मुहिम कंदा आहियूं। सो अॼु हिन सिलसिले में इख़्तितामी प्रोग्राम ॻोठ अलहरकियो सोलंगीअ में यूसी बरहाम जे हिकिड़े मरकज़ी ॻोठ में बीठा आहियूं ऐं असां उते पंहिंजे औरतुनि मर्दनि ॿारनि वॾे जज़्बे जोश होश ऐं हिमत हौसले सां हिन ॻोठ खे साफ़ु सुथिरो करे इहो पैगाम ॾियण जी कोशिशि कई आहे त असीं ॿियनि जी इंतज़ार में छो वेही रहूं, असां पाण बि कुझु करे सघूं था ऐं असांजे हथ में आहे, असां करे सघूं था गंदगी जो ख़ात्मो
ऐं जेके मुतहद हूंदासीं, मुनज़म हूंदासीं, मुतहरिक हूंदासीं, त असां हिन पूरे समाज खे पंहिंजे घर घटी चौंक खां वेंदे जेका बुनियादी तौर ते जेको बुहारो आहे हीअ घटियुनि खे चौंकनि खे घरनि खे कोन्हे, पर हीअ असल में असांजे ज़हननि में जेको गंदगी ऐं गलाज़त भरियल आहे हीअ बुहारो उनखे आहे, हीअ उन फ़रसूदा सोचनि खे बुहारो आहे जेके असांजे अंदर में केतिरनि ई सालनि खां हिकिड़ो धप करे वियूं आहिनि। असां उन्हनि खे उखेड़े कढणु चाहियूं था हिन पैगाम ज़रिए त अचो त सभु गॾिजी हुकूमत जो ऐं हुकूमत जे नुमाइंदनि जो आसिरो करण बजाए असां पंहिंजे हिमत सां, पंहिंजे हौसले सां ऐं पंहिंजे हिकिड़े ख़्याल सां पंहिंजे ॻोठनि जी सफ़ाई करियूं, पंहिंजे ॻोठनि जी मालिकी करियूं, त असीं ईंदड़ नस्ल खे हिकिड़ो सिहतमंद समाज ॾेई सघूं, सिहतमंद मुआशिरो ॾेई सघूं। छो सिहतमंद समाज ई सिहतमंद ज़हन पैदा कंदो ऐं उमेद आहे त असां पंहिंजे घर खां शुरूआति कयूं था ऐं उहा पंहिंजे मुल्क ताईं पहुचंदी। हीअ सफ़ाई जो जेको क़ौमी मुहिम आहे असां उन में हिसेदार आहियूं। प्रिय तरक़ियाती तंज़ीम खे इहो एज़ाज़ु हासिलु आहे त हिन पूरे तहलके हैदराबाद बहिराड़ीअ में इहा वाहिदी तंज़ीम आहे जेका सफ़ाई हफ़्ते खे गुज़िरियल 25 सालनि खां माना पंहिंजे मक़सदनि में शामिलु कंदे उनखे पाए तकमील ताईं पहुचाईंदी रही आहे ऐं इहो पैगाम ॾींदी रही आहे। सो सफ़ाई निस्फ़ ईमान आहे, हुज़ूर सल्लम जो फरमान आहे, फरमान इन जो प्रचार करियूं, ॻोठ पंहिंजे सां प्यारु कयूं, ॻोठ पंहिंजे सां प्यारु कयूं। इहे जे सावदा छा चवणु आहे। अस्सलाम वालेकुम। जीअं त सिंध लैंड न्यूज़ जो रिपोर्टर मुंहिंजो तारुफ़ कराए छॾियो आहे त मां जेको आहे सो प्रिय तरक़ियाती तंज़ीम में नंढे हूंदे खां वठी रहियो आहियां ऐं असां जॾहिं खां ॼावा आहियूं त ॾिसण पिया आहियूं त माना घिटियूं जेके आहिनि सो माना साफ़ु थियण पियूं, असां बि हिन में पार्टिसिपेट कंदा आया आहियूं ऐं गुज़िरियल काफ़ी सालनि खां जेको आहे सो माना असांजी इहा मुहिम रही आहे। हर साल असां माना वणकारी मुहिम हलाईंदा आहियूं ऐं हफ़्ता सफ़ाई पिणु मल्हाईंदा आहियूं ऐं उमेदु आहे त जेकॾहिं साथियुनि साथ ॾिनो त इनशाला असां हिन खे हर हफ़्ते मल्हाईंदासीं ऐं महिरबानी दोस्तनि जी जेके असां सां माना कोऑपरेट कनि था, महिरबानी। बिना ग्रांट जे ऐं बिना जेको आहे सो हुनजी टीम हुन सां कमिटेड आहे, जेका आहे सा प्रिय तरक़ियाती तंज़ीम जेका टीम आहे उहा ॾाढी सुठी कमिटेड आहे जो हू जेको बि उनवान खणे थी। गुज़िश्ता 5-6 सालनि खां त हिननि ड्रग रिहेबिलिटेशन ते कमु कयो आहे, ड्रग जी अवेयरनेस माण्हुनि खे ॾिनी आहे त भई मनशियात खां कीअं बचिणो आहे। मुमकिन आहे माण्हुनि नशो कोन छॾियो हूंदो, पर माण्हुनि खे हाणे ख़बर आहे त नक्शो जेको हिन तरह जे माण्हुनि खे ख़बर आहे त नशो असांखे कहिड़ो नुक़सानु ॾिए थो। उन जे हवाले सां हिननि जी जेका आहे ॾाढी बहितरीनु प्रोग्रेस कंटिन्यूअसली जेका आहे असां सॾु शुरू उन खां पोइ माण्हुनि में अवेयरनेस केतिरी आहे। ज़ाहिर आहे हिकिड़ो ई माण्हू हूंदो आहे जेको शुरूआति कंदो आहे, ज़ाहिर साईं वॾी महिनत कई हूंदी, उन हूंदे बि ॻोठ वारनि खे अवेयरनेस घटि आहे। पर हाणे इन जो मतिलबु इहो कोन्हे त इन कम खे छॾे ॾिजे, कोई साथ कोन थो ॾिए त इन कम खे छॾे ॾिजे, न कंटिन्यू उनखे साईं रहमतला सां तक़रीबन 3-4 सालनि खां शनासाई आहे। साईं बागली जी ॻाल्हि खे आउं वरजाईंदुसि त बिल्कुलु हर महीने साईं फेसबुक ते का न का ॻाल्हि छॾींदो आहे त अॼु सफ़ाई पिया करियूं, अॼु असीं छंडकार पिया करियूं, अॼु असां मां बि ॿियनि वांगुरु अखियूं ॿूटे सुम्हां, मां बि ॿियनि वांगुरु अखियूं ॿूटे सुम्हां, राति जे तारनि खे तड़पाईंदो केरु, मां बि जे मदहोश थी लेटी पवां, पिरह जा पैगाम पहुचाईंदो केरु। वण लॻायो, धरती बचायो, 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 बूटा लॻायो, धरती बचायो, अंब लॻायो, धरती बचायो, निम लॻायो, धरती बचायो, जैतून लॻायो, जैतून लॻायो।